न कया न कभी बदकलामी न कया न कभी सिज जी सलामी न कया न कभी सुन धरती त अमड़ा उन सां कहिड़ा लेखा गैरनि जी ग़ुलामी न कया न कभी ऐं सभिनी दोस्तनि जे ताड़नि जे गूंज में मोहतरम जनाब अमानुल्लाह कार मर साहब सभिनी दोस्तनि खे रमज़ान शरीफ़ में इफ़्तारी कराई थो साईं खे जश्न आणो हर को शिकारपुर जो को सालियापुर जो को पंजाकल जो को रोड़ी जो सभु दोस्त कढाए करे इहा साईं जी वॾमण कयबो आहे। तंज़ीम हवाले सां पंहिंजो सिकंदर सां 20-25 सालनि जो तालुक़ु आहे। मूंखां लोकल दोस्त पुछंदा ज़रूरु आहिनि त नियतनि सिकंदर लाइ पाण सुठी डिबेट कंदा आहियूं। पंहिंजो साथ आहे सिकंदर सां मुंहिंजी अंडरस्टैंडिंग तॾहिं थिए जॾहिं ऑफिस में छो त भरपूर पेटल जी सियासत करी वकील तव्हां ॿुधी हूंदी उहा भरपूर साथ में असां सिकंदर सां गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं। पूरी सिंध में सिकंदर सां गॾु घुमंदासीं। अलाह ख़ैर कंदो। इलेक्शन कमेटी वजूद में आई आहे। साईं जन हलफ़ खणनि उन खां पोइ पेटेल जी सियासत कीअं थींदी आहे भरपूर तरीक़े सां कंदासीं। महर साहब आई शबी मंसूर चयो सिकंदर साहब सभु क़ाबिल इज़त आहिनि टई मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहिनि पर कम अज़ कम मां इहा ॻाल्हि कई शिकारपुर में जेको साईं सिकंदर लाइ मूंखां पुछे त मां दलील सां शाथोड़ सां ॻाल्हायां। उहो रिटायर उस्ताद हुजे उहो साबिक़ा सदर हुजे मौजूदा हुजे उहो मुंहिंजो कमु आहे त हुन सां मां कीअं थो डिबेट कयां छा थो कयां। हिन महिल ताईं तव्हांखे कोई बि गवर्नमेंट बेनिफिट ॾिनो आहे न ॾींदी न ॾियण जे मुंड में आई जेसीं ताईं को वॾो ॿवण न भरिजे। अलाह ख़ैर कंदो। हाली त इलेक्शनियूं आहिनि मां त इहा तकीर कंदुमि इलेक्शन कमेटीअ में जॾहिं हेल्प कयूं त इलेक्शन कमेटीअ जो चेयरमैन ऐलान करे तारीख़ जो बि इलेक्शन बि कराई सिर्फ़ु 10 ॾींहं जो जहिड़ो कराई सिर्फ़ु 10 ॾींहंनि जो। अलाह ख़ैर कंदो। तव्हां सभु दोस्तो इलेक्शन आहे सभु तयारी कयो सभु साईं सिकंदर हथ मज़बूत कयो। शिकारपुर बि साईं सिकंदर साईं हूंदो इंशाअल्लाह। मां सां उहो माण्हू वेठो आहे जंहिं मूंखे पेटेल जी सियासत सेखारी मोहम्मद अकरम अब्दुल मूंसां उहो माण्हू वेठो आहे जेको खून जी रुपोश में 2 दफ़ा इलेक्शन कढी अथई। उहा साईं सिकंदर खे ख़बर कहिड़ी तंज़ीम लाइ साईं वास्तो रखे थो। साईं लियाकत अली ॿोड़ो संदसि साईं रफ़ी असांजा दोस्त आहिनि शिकारपुर जिते काथे जमहूरी अमल आहे अचो जमहूरी अमल में काई बि हुनजी हरकत बर्दाश्त न कंदासीं जो कंदा कोर्ट में हिन में साईं सिकंदर असां गेले हुनखे इलेक्शन आणींदासीं। अलाह ख़ैर कंदो। वरी साईं जी महिरबानी सर थैंक यू।